चढ़ी जबल चोट ते म्या जबल चोट ते जबल चोट ते जबल चोट ते जबल चोट ते सरड़ा कंदी सान चवंदी सान सरड़ा कंदी सान चवंदी सान रही वन रात भंबोर में अल्लाह रही वन रात भंबोर में पेरे पवंदी सान। मंझा मुझे रूह जे वञे साजन विसरी मर लगे लूह थर बाबियो थी मरा। कोरे कयाऊं तुझू कोरे कयाऊं तुझू लिखन लख हजार जी सबके जी से दर्शन धारो धार प्रेम तुझा पार केरा चई केरा चवा। अव्वल अला अलीम आला आलिम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहद वादहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चए हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान। साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सूं पन ॿोड़ी पाताल में पहण तारी तूं। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां ॿारनि लाइ टियों शाह लतीफ़ मेलो लॻायो वियो। मेले में शरीक थींदड़ ॿारनि टेबलोज़ बि पेश कया ऐं भिटाई जी वाई बि पेश कई। ॿारनि पंहिंजे ॿातनि ॿोलनि में भिटाई सरकार ऐं संदनि लाइ लॻायल मेले ते हिन रीति ॻाल्हायो। सिखण लाइ मिलियो त असां हर जॻह ते सिंधी ॿोली फैलायूं माण्हुनि खे सिंधी माण्हुनि जे बारे में ॿुधायूं शाह लतीफ़ जे बारे में ॿुधायूं ऐं त असां नंढड़ा नंढड़ा ॿार एतिरा टैलेंटेड आहिनि मज़ो बि ईंदो ऐं एॾो सुठो सुठो परफॉर्मेंसिस थियनि थियूं ख़बर पवंदी त माण्हू कीअं आहिनि ऐं केतिरा कहिड़ा कहिड़ा ॿार टैलेंटेड आहिनि ज़्यादा माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं ॿारनि जे लाइ अहिड़ा ॿिया बि थियणु घुरिजनि ऐं हिते ॿारनि जी परफॉर्मेंस थींदी आहे ऐं कॉन्फिडेंस लेवल डेवलप थींदो आहे। असां पाण पीपल्स स्कूल मां आया आहियूं असां बि हिते पार्टिसिपेट कयो आहे ज़बरदस्त VIP। अवल अल्लाह अलीम आला आलिम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम कदीम वाली वाद वदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चए हमद हकीम करे पाण करीम जोड़ियूं जोड़ जहान जी। असांखे ॾाढो मज़ो आयो ऐं असां चवंदा त अहिड़ा ई घणा मेला लॻनि ऐं असां हिननि सां ॾाढो कुझु सिखियो ऐं ॿी दफ़ा थिए त पोइ असां ईंदासीं इंशाल्लाह। ॾाढो असांखे ज़बरदस्त लॻो हे मेलो असां चवंदा आहियूं त हे ईंदो वञे मेलो असां कंदा वञूं ॾाढो मज़ो आहे ॾाढा परफॉर्मेंस थींदा आहिनि। इलाही ज़रूरी आहे हिते असांखे शाह लतीफ़ जे बारे में ख़बर थो पए सत सुरमी उन्हनि जे बारे में अञा असांखे हिते नॉलेज वग़ैरह मिले थी तमामु ई भलो कमु हिते कयो आहे। अव्वल अला अलीम आला आलिम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहद वादहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चए हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान। हिन में असांखे ॾाढो मज़ो पियो अचे ऐं हिन में लतीफ़ जे बारे में असांखे इलाही ज़्यादा ॼाण मिले पई मतिलबु अगरि जंहिंखे ॼाण न आहे मां त इहो चवंदमि कि हिते अचे ऐं पार्टिसिपेट करे असांखे काफ़ी मतिलबु हिते ॼाण मिले पई लतीफ़ जे बारे में। महरूम ई मरी विया माहिर थी न मुआ महरूम ई मरी विया माहिर थी न मुआ चिड़ीअ जीअं चुंज हणे लॾियां उलवा हुबा बि हुआ इन वादीअ विच में। असांखे इलाही सुठो लॻो ज़िंदगी में पहिरें चक्कर असां हिते आया आहियूं हूअं पहिरें चक्कर 3 साल पहिरीं 2 साल लॻो उहो कोन आयासीं हींअर पहिरें चक्कर हिते आहियूं असांखे ॾाढो सुठो लॻो इलाही शयूं सिखण लाइ असांखे मिलियूं ऐं लतीफ़ जो बैत थी ॿुधाइणु चाहियां। मंझा मुझे रूह जे वञे साजन विसरी मर लगे लूह थर बाबियो थी मरा। जी लतीफ़। कोरे कयाऊं तुझू कोरे कयाऊं तुझू लिखन लख हजार जी सबके जी से दर्शन धारो धार प्रेम तुझा पार केरा चई केरा चवा। ही जेको लतीफ़ी मेलो आहे इन में असांखे काफ़ी शयूं सिखण खां मिलनि थियूं असांखे पंहिंजी कल्चर जे बारे में ख़बर पवे थी ऐं असांखे ख़बर पवे थी त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कहिड़ो ऐं मां हिन में वाई पढ़ी आहे मां उन जा चंद ॿोल तव्हांखे ॿुधाईंदसि। चढ़ी जबल चोट ते म्या हो अला चढ़ी जबल चोट ते म्या जबल चोट ते जबल चोट ते जबल चोट ते जबल चोट ते सरड़ा कंदी सान चवंदी सान सरड़ा कंदी सान चवंदी सान रही वन रात भंबोर में अल्लाह रही वन रात भंबोर में पेरे पवंदी सान।
हीअ असां लाइ इलाही माना असांखे इलाही इन मां नॉलेज मिले थी, मालूमात असांखे एॾी मिली आहे ऐं इहे थियणु खपनि। हिन में माना सिंध में असांजे थियणु खपनि। हिन में ॿारनि खे इलाही नॉलेज ऐं मालूमात मिले थी। ऐं इन खां अलावा आउं हिकिड़ो नंढिड़ो बैत पेश करणु चाहींदी। साहिब तुंहिंजी साहिबी, साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सूं, साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सूं, पन ॿोड़ी पाताल में पहण तारी तूं, जेकर अची मूं त मेरियाई मां लहां, जेकर अची मूं त मेरियाई मां लहां, जेके मुंहिंजी मंझ जहान सो ताड़े तॻे तुंहिंजे, लुत्फ़ चए लतीफ़ चए, लुत्फ़ चए लतीफ़ चए, तो वटि कमी कान, अदुल चटां आऊं न को फेरो कज फसल जो, जेॾो तुंहिंजो नाव, जेॾो तुंहिंजो नाव, बाज बि ओॼाई मंगा, रीह थंबे री थूणी, तूं छपर तूं छा, कुॼाड़ो कां तोखे मालूम सभु का। अॼोके मेले जो बुनियादी मक़सदु आहे त ॿारनि खे शाह लतीफ़ सां जोड़िजे ऐं शाह लतीफ़ वसीले ॿारनि खे सिंधी ॿोलीअ सां जोड़िजे, उन्हनि खे पंहिंजे विरसे जी ख़बर या उन्हनि खे पंहिंजे क़दुरनि जी ख़बर, पंहिंजे तारीख़ी फ़िक्र जी ख़बर हुजणु घुरिजे। ॿार पंहिंजे असुल खां या बुनियाद खां कटिजी रहिया आहिनि, त चाहियूं था त असांजा ॿार असांजे विरसे सां जुड़नि, असांजी ॿोली सां जुड़नि, असांजी शाइरी सां जुड़नि ऐं शाह लतीफ़ सां जुड़नि। जो शाह लतीफ़ खां वॾो को बि असांजो हवालो मौजूदु न आहे। भिटाई सिंध जो सूंहों आहे जंहिंखे झर जंग में रूशनास कराइण जी अशद ज़रूरत आहे त जीअं सिंध जो ईंदड़ नसुल भिटाई जे ख्वाबनि ऐं ख़्यालनि वारो समाज अॾजणु मुमकिन थी सघे। कैमरामैन नियाज़ मल्लाह सां गॾु फैज़ खोसो, टाइम न्यूज़ हैदराबाद। चढ़ी जबल चोट ते म्या, जबल चोट ते, जबल चोट ते, जबल चोट ते, जबल चोट ते, सरड़ा कंदी सान चवंदी सान, सरड़ा कंदी सान चवंदी सान, रही वन रात भंबोर में अल्लाह, रही वन रात भंबोर में पेरे पवंदी सान। मंझा मुझे रूह जे वञे साजन विसरी, मर लॻे लूह थर बाबियो थी मरा। कोरे कयाऊं तुझूं, कोरे कयाऊं तुझूं, लिखन लख हजार, जीअ सबके जीअ से, दर्शन धारो धार, प्रेम तुंहिंजा पार, कहिड़ा चई कहिड़ा चवा। अव्वल अला अलीम आला आलिम जो धणी, कादिर पंहिंजी कुदरत सी काइम आहे कदी, वाली वाहद वादहू राज़िक रब रहीम, सो सारा सचो धणी, चए हमद हकीम, करे पाण करीम, जोड़ू जोड़ जहान। साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सूं, पन ॿोड़ी पाताल में पहण तारी तूं,